मास्टर चंद्र साहब वटि आया आहियूं त मास्टर चंद्र साहब जो हिकु दोहिड़ो ॻाईंदो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सिक ऐं संगत जो यार सॻो, कॾहिं मां तो सिकां कॾहिं तूं तो सिकी, कयूं लिक छिप गॾिजी रांदि वही, कॾहिं मां तो लिकां कॾहिं तूं तो लिकी, गम दर्द जुदाईअ जो जे अचे, कॾहिं मां तो सहां कॾहिं तूं तो सहीं, इहा राति वसूल जी हिक ॿिए वटि, कॾहिं मां तो ट्रिकां कॾहिं तूं तो ट्रिकी, हो सची मोहबत जो आहे ॻाढो चंद्र, कॾहिं मां तो धिकां कॾहिं तूं तो धिकी। त दोस्तो मूंखे ॾाढो मज़ो थो अचे हिते ॾिसी करे, ऐं मूंखे ॾाढो फ़ख़्रु थो थिए त जंहिंजा कलाम मां देश विदेशनि में मां ॻाईंदो आहियां, अॼु उन ई ज़मीन ते, अॼु उन ई घर में जिते रियाज़ कंदा मास्टर चंद्र साहिबु, उते अची करे ऐं मास्टर चंद्र साहिब जो घर ॾिसी करे, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त हिननि संभाले रखियो आहे। त हिकु तारी हिननि सभिनि जे लाइ तव्हां वॼायो त हिननि संभाले रखियो आहे इहो मास्टर चंद्र साहिब जो घर। थैंक यू सो मच तव्हां एंड इंडिया। साईं प्रेम भारती साहब, तव्हां इहो ॿुधायो, तव्हां सिंध में पहुचंदे तव्हांखे केॾी ख़ुशी महसूसु थिए पई, या मास्टर चंद्र जेको तव्हां घर ॾिठो आहे कीअं पिया महसूसु कयो? मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त एतिरी पुरानी विरासत जेका असांजी आहे उहो तव्हां अञा संभाले रखी आहे। हिते मास्टर चंद्र साहिब खे असां त ख़ुदा मञींदा आहियूं, मास्टर चंद्र साहिब खे हिते बि मां ॾिठो आहे त सिंधियुनि में ॾाढो प्यारु आहे मास्टर चंद्र साहिब खे। मास्टर चंद्र साहिब अमन जा पैगाम जाम ॾिना, ऐं हितां जॾहिं मास्टर चंद्र साहिब जी फैमिली सां बि मां कनेक्टेड आहियां, महेश चंद्र साहिब, एंड उन्हनि सां सॼो मुंहिंजो आहे ॻाल्हाइण ऐं उथणी वेहणी, त उन्हनि खे बि मां चवंदुमि त तव्हांजे घर मां पहुची वियो आहियां। त बसि थैंक यू सो मच, तव्हां सभिनि असांखे इज़त ॾिनी हिन लाइ। हे मास्टर चंद्र साहिब कपड़े उठा के साइड में,